अक्सर माण्हू गर्मियुनि जी मौसम में मेवनि जो रस ठाहे पाणीअ सां पीअंदा आहिनि, पर चयो वञे थो त हिंदाणे जे मथां पाणी पीअण सां कोलरा मर्ज़ थी सघे थो, जॾहिं त खीरे जे मथां पाणी पीअण सां बि बीमारी थी सघे थी। इहे ॿई शयूं तवानाई फराहम करण सां गॾु जिस्म खे तवानो रखण में मदद ॾियनि थियूं। पर छा ॿिन्ही शयुनि मथां पाणी पीअण वाकई ग़लति आहे? हिकु आम ग़लतफ़हमी इहा आहे त मेवो खाइण खां फौरी बाद पाणी पीअण सां मादे में तकलीफ़ या ॿिया मसइला पैदा थी सघनि था, छो त मेवनि में शुगर ऐं ॿिया जुज़ मौजूदु हूंदा आहिनि जेके मादे जी तेज़ाबियत जो मसइलो पैदा कनि था। हिन मौसम में अक्सर हिंदाणा ऐं खीरा बि वापराया वेंदा आहिनि, छो त इन्हनि में पाणीअ जो झझो मिक़दार हूंदो आहे ऐं इहो ॼाणे वठो त इन्हनि मथां पाणी पीअण सां को बि नुक़सान नाहे थींदो। इन्हनि में पाणी जो मिक़दार घणो हूंदो आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त इन्हनि जे मथां पाणी पीअण सां को नुक़सान नाहे थींदो। पाणी घणो पीअण सां पाणीअ जी घुर्ज घटिबी आहे ऐं जॾहिं मेवा पाणी जी खोट पूरी कंदा आहिनि त पोइ उञ ख़तम थी वेंदी आहे। पर जिन माण्हुनि जो पेट हसास आहे, रुगो उन्हनि खे मोहतात रहण घुर्जे, यानी उन्हनि खे मेवनि जे मथां पाणी पीअण खां पासो करणु घुर्जे। जेकॾहिं तव्हां हिंदाणो घणो खाईंदा आहियो ऐं पोइ घणो पाणी पीअंदा आहियो त पोइ तव्हांखे हाज़मे जे कुझु मसइलनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। जिस्म में वाधू पाणी जे करे फिफड़नि या सुस्त हाज़मे जो मसइलो थी सघे थो। माहिरनि मूजिबि पाणी न मादे जी तेज़ाबियत खे घटाईंदो आहे ऐं न वरी हाज़मे जे निज़ाम खे मुतासिर कंदो आहे। हक़ीक़त में खाधे जे दौरान पाणी पीअण सां हाज़मे जे अमल में बहितरी ईंदी आहे। पाणी या ॿियो मादो जिस्म में मौजूदु ख़ुराक खे टोड़ण में मदद कंदो आहे। पाणी पीअण कब्ज़ जी शिकायत बि घटाए थो।